मलिर मां ख़बर ॾींदा हलो त नाले वारे दानिश्वर सीनियर लेखक मोहम्मद अली पठान जे किताब ॾीए हेठियां औंदह जी मुहरत जी तकरीब अवामी प्रेस क्लब मलिर जे बाबा अकबर बलोच हाल में थी, जंहिंमें अदबी, इल्मी, सियासी ऐं समाजी हलकनि सां वास्तो रखंदड़ मोअज़्ज़िज़ महिमाननि मोहम्मद अली पठान, ज़रार पीरज़ादो, डॉक्टर शेर महराणी ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। तकरीब जी सदारत मोहम्मद अली पठान कई। उन मौके ते किताब ते पंहिंजा वीचार वंडींदे मुक़ररिन मोहम्मद अली पठान जी फ़िक्री पुख्तगी, अदबी ऐं सहाफ़ती सचाई ते रोशनी विझंदे खेसि ज़बरदस्त भेटा पेश कई। हिननि चयो त मोहम्मद अली पठान ते लिखण ॼण सिज खे ॾीओ ॾेखारण बराबरि आहे, ताज़ा फ़िक्री ॾेख ॾिना आहिनि। हिननि चयो त अवामी प्रेस क्लब अदबी मेड़ाका कोठाए अदीबनि, लेखकनि, सियासी समाजी कारकुननि खे पाण में जोड़े छॾियो आहे, जेको एज़ाज़ हिन सहाफ़ती इदारे ॾांहुं वञे थो। तक़रीब में अवामी प्रेस क्लब मलिर तरफ़ां सभिनी महिमाननि खे गुलनि ऐं सिंध जी सुञाणप अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।